बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में मौलादात थाने जी हद दरगाह रहमतपुर वटि 10 वरियनि जो धनार शेर मोहम्मद लोलाई पैर तिरकण सबबि मच्छी जे तलाव में ॿुॾी वियो। इत्तला ते वारिसनि पहुची नींगर खे बेहोशी जी हालत में कढी सिविल अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि मौत जी तस्दीक कई त वारिसनि में कोहराम मची वियो। ठुल वेझो माइटनि ॾांहुं घुमण लाइ वियल 4 वरियनि जो मासूम बालक मंठार लाशारी पैर तिरकण सबबि चोई शाख में ॿुॾी फौत थी वियो। ॻोठाणनि मासूम नींगर जो लाश कढी वारिसनि खे इत्तला कयो, जंहिं बाद नींगर जे घर भातियुनि में कोहराम मची वियो। जैकबाबाद में डेप्यूटी कमिश्नर ऑफिस जे मुलाज़िमनि लाइ क़ाइम कॉलोनी गंदगी जे वर चढ़ी वई। कॉलोनी जी घिटियुनि में गंद कचरे जा ढेर लॻल, जॾहिं त गंदे पाणी जो बहितर निकाल न हुअण सबबि घिटियुनि में पाणी बीहजी वियो। मुलाज़िमनि जो चवण हो त असीं नंढा मुलाज़िम आहियूं, केतिराई भेरा डीसी वटि शिकायत खणी विया आहियूं, पर रुगो ठल्हा आसरा ॾिना पिया वञनि। हाणे जेकॾहिं सरेआम मीडिया ते अची दाहियोसीं त नौकरियुनि खां हथ धोइणो पवंदो। इन लाइ असीं हिन गंद कचरे जा आदी बणिजी विया आहियूं। होॾां इन सिलसिले में डेप्यूटी कमिश्नर सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर फोन अटेंड न थियण सबबि राब्तो न थी सघियो। ठुल में नौजवान शहरी इतिहाद पारां बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग, पीअण जे मिठे पाणी जी खोट ऐं ड्रेनेज सिस्टम नाकारा हुअण ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी ठुल खां प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त MNA मोहम्मद मियां सूमरो ऐं MPA डॉक्टर सोराब सरकी वोट वठण बाद शहर आया ई न आहिनि ऐं ठुल जो अवाम हाणे कामोरनि जे रहमो करम ते आहे, जंहिं सबबि ॾींहों ॾींहुं मसइला वधंदा पिया वञनि। हुननि घुर कई त ठुल शहर जा बुनियादी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में तहरीक हलाई वेंदी। सखर में कंडियारो वासी पीरज़ादो बिरादरी पारां मक़तूल ख़ादिम हुसैन पीरज़ादो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ डॉक्टर गुलशाद कलोड़ो, संदसि पुटु ज़ाहिद हुसैन ऐं भाउ ग़ुलाम हुसैन जो चवण हो त 40 ॾींहं अॻु जवाबदारनि ख़ादिम हुसैन पीरज़ादो खे क़तल कयो हो। केस दाख़िल हुजण बावजूद नौशेरो फेरोज़ पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे ऐं हाणे असांखे जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। IG सिंध खे अपील था करियूं त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॾोहारनि सां वास्तेदारी ऐं स्मगलिंग जे ॾोह में ज़िला बदर थियल बॉर्डर फोर्स जो अहलकार मोहम्मद उमर मंगलानी हिकु भेरो ॿीहर ज़िला जैकबाबाद में सरगर्म। पुलिस खे मंशियात स्मगलिंग थियण जो ग़लति इत्तला ॾेई चेकिंग में मसरूफ़ रखे असल गाॾियुनि जो रस्तो साफ़ करण लॻो। उमर मंगलानी पारां इत्तला ॾिनल गाॾी मां कुझु बि न निकितो। ज़रीअनि मूजिबि मोहम्मद उमर मंगलानी नंढे स्मगलर्स खे पकड़ाए पाण खे SSP आॾो मञाइण चाहे थो ऐं ज़िले में वापसि अचण बाद साॻियो ई कमु जारी रखियो वेंदो। सुजाण धुरिन SSP खे अपील कंदे चयो त उमर मंगलानी समेत पुलिस में सभिनी कारी रिढनि खे ज़िला बदर ई रखियो वञे। पनो आकिल में मज़दूर वेलफेयर एसोसिएशन ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां तालका अस्पताल जे MS ख़िलाफ़ डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद महेसर, डॉक्टर वहीद अहमद महेसर, इरफान ॾहर, मुनीब इंढण ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका अस्पताल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवण हो त करप्ट MS खे हटाए संदसि जाइ ते ईमानदार ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे त जीअं अस्पताल ईंदड़ मरीज़नि खे सहूलतूं मिली सघनि। मटियारी में मुख़्तियारकार पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ प्रेस क्लब आॾो सिग्नेचर वॉल जो एहतमाम कयो वियो, जिते शहर जी सियासी समाजी मज़हबी तोड़े कारोबारी धुरिन ऐं शहरवासियुनि पारां सिग्नेचर वॉल ते सिग्नेचर्स करे कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती कयो। इख़्तियारकार मटियारी ग़ुलाम मुस्तफ़ा शर जो चवण हो त सिग्नेचर वॉल लॻाइण जो मक़सदु कश्मीरी भाइरनि खे ख़ातिरी कराइण आहे त पाकिस्तान जो बचो बचो कश्मीरियुनि सां गॾु आहे। ही हुयूं हेडलाइंस। बलूचिस्तान में कोरोना वबा सबबि मुलतवी थियल पोलियो मुहिम हिकु भेरो ॿीहर शुरू कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे कोयटा खां इब्राहिम बहराणी। डिघे लॉकडाउन बाद वरी पोलियो मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। हिन पोलियो मुहिम जो आगाज़ सिर्फ़ु 10 यूनियन काउंसिल्स में कयो वियो आहे। जीअं ॾिठो वञे त हिन पोलियो मुहिम जा छा रिज़ल्ट साम्हूं अचनि था। हिन पोलियो मुहिम में 1,10,000 ॿारनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे, जिन खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। पोलियो मुहिम जे दौरान 541 टीमूं जेके घर घर वञी करे ॿारनि खे फुड़ा पीआरींदा ऐं 395 मोबाइल टीमूं आहिनि जेके ॿारनि खे फुड़ा पीआरींदियूं। जॾहिं त हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कई वञे त बलूचिस्तान में 15 केसिस हिन साल जे 7 महीननि में साम्हूं अची चुका आहिनि। पोएं साल जी ॻाल्हि कजे त सिर्फ़ु 7 केस सॼे साल में साम्हूं आया, जॾहिं त हिन साल में सिर्फ़ु 7 महीननि में 15 केस साम्हूं अचण जो मक़सदु आहे त पोलियो जा केसिस हिन टाइम बि वधी रहिया आहिनि, जंहिंजी वजह खां बलूचिस्तान हुकूमत कोरोना जी सूरत हाल जे बावजूदु पोलियो मुहिम जो आगाज़ कयो आहे। सभिनी पोलियो मुहिम में हिसो वठंदड़ सभिनी टीमनि खे बाक़ाइदा हिदायत कई वई आहे त हू कोरोना वायरस जे बचाव खां जेके SOPs आहिनि उन्हनि ते मुकमल अमल कंदे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरनि, जीअं हू पोलियो जी वबा खां बची सघनि। भेरिया रोड ऐं भरपासे वारे इलाइक़नि में जर खारो थी वञण ऐं सरकारी सतह ते मिठे पाणी जी सहूलत न हुअण सबबि इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि।
रिपोर्ट करे रहियो आहे भिरिया रोड खां शरफुद्दीन कीरियो। भिरिया रोड नुसरत केनाल ते मौजूद आहियां, जिथे परे खां माण्हू भिरिया रोड शहर खां हिते पाणी भरण अचनि था। छाजे के छो जो सॼे शहर जो पाणी ख़राब थी वियो आहे। 80 खां 90% पाणी ख़राब थी वियो आहे। माण्हू जेका सो काफ़ी बीमारियुनि में विचोड़जी विया आहिनि। अचो त उन हवाले सां शहरनि खां पुछूं त संदन छा चवणु आहे। को घर में पाणी आहे उन मां हेपेटाइटिस सी थी वञे, उन खां अलावा गैस मादे जो मर्ज़ हिन पाणी सां बहितरी थी वञे। ऐं जेके गवर्नमेंट उते वाटर प्लांट आहिनि उहे हलनि ई कोन था, उहे नाक़स आहिनि। उन खां बहितर पाणी हिन जो आहे। हीउ नेस्ले जो पाणी आहे सम्झो। ऐं असां ॾींहं में 3 चकर पाणी भरींदा आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, गुंजाइश न आहे। मोटरसाइकिलनि ते भरे वेंदा आहिनि या पंधु ईंदा आहिनि। बाक़ी जेके पैसे वारा माण्हू आहिनि, अमीर माण्हू आहिनि या गुंजाइश वारा आहिनि, उहे असांखे ॾींदा आहिनि 20 रुपए गैलन जे हिसाब खां, त असां भरे पोइ वेंदा आहियूं हितां। ऐं शहर जो पाणी लिबाटी न आहे, चलो उनजो ज़ाइको बि तक़रीबन चेंज आहे। इन करे माण्हू त हिनखे 6-7 साल थी विया आहिनि पाणी सप्लाई कंदे ॾींदा आहियूं, पर ॾींहं में 7-8 चकर ॾींदा आहियूं ॾींहं में पाणी सप्लाई। साईं हीउ जेको तव्हां ॾिसो पिया था, जेके मशीनूं इन ॾिनियूं, जेको पाणी जो सुख न, पर हींअर का बि शइ असांजे शहर में सुख न आहे पाणी जो। ऐं सुख हुजनि असां हाणे एॾो पंधु करे पेट्रोल छाड़े असां हिते कोन भरणु अचूं आहे। पाणी सम्झ जेको पीऊं था रुगो नुक़सानु आहे पाणी में। बीमारी बड़ी हर शइ पाणी में थिए थी। एतिरो 3-4 किलोमीटर पंधु करे ईंदा आहियूं था भरणु पाणी। मुंहिंजा वीचार ॿुधा जन जो इहो चवणु आहे त असांजे भिरिया रोड शहर जो पाणी 70 खां 80% संख्या थी वियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेका सो माण्हू वकोड़जी विया आहिनि। उन हवाले सां असां जेका सो हितां नुसरत केनाल खां 3 खां 4 किलोमीटर परे खां पाणी भरणु अचूं था। ऐं जेका सो असांखे जेका सो राति जो मुश्किलातूं पैदा थियनि थियूं, जंहिंमें चोरियूं बि जेका सो थियनि थियूं, गाॾियूं फुरू थियनि थियूं। पर छा कयूं, असांजी मजबूरी आहे। कैमरामैन कामरान कीरियो सां गॾु शरफुद्दीन कीरियो, जैकब न्यूज़ भिरिया रोड। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com में। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।